मुंहिंजो नालो वरुण छाबरिया आहे। मां 8 सालनि जो आहियां। मां स्वामी विवेकानंद स्कूल में ॿियों दर्जे में पढ़ंदो आहियां। अॼु मां तव्हांखे हाथी ऐं कीली की कहानी ॿुधाइण वारो आहियां। पुराने ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथी जो पैर कीली जे मथां अची वियो। भॻवान जी कुदरत, कीली नंढे तमामु खटी में हुजण करे बची वई। कीली हाथी खे रड़ पाए चयो, मारिया हेॾो सारो थो आहे, ॾिसी नथो हले जेके मां मरी विया, मुंहिंजे प्यार बचन खे केरु संभालंदा। हाथी कावड़ खे चयो, आई त थी हली आहे मूंखे सेखारण। ईअं चई हाथी पंहिंजे सूंड कीली खे एॾी त फूक ॾिनी त कीली वीचारी हवा में उॾण करे हाथी जे कन में पइजी वई। कीली हाथी जे कन में चक पातो। हाथी दर्द में चट पाइण लॻो, हेठि नृत्य पाइण लॻो। कीली हाथी जे घर ॿाहिरि अची वई ऐं धमकी ॾिनी, चई, ॾिसे तमाशो, मूं जे थी हेॾे वॾे पर्वत खे केनाले ॾाए छॾो। इन अॻिते संभाले हलिजे, हिन दफ़े मां तोखे छॾे थी ॾियां। वॾा ॻाल्हि करणा आहिनि त उन ॾींहुं पोइ हाथी खे कीली खां एॾो तो डपु थींदो आहे जो ॾींहुं राति जाकन हेॾा विंजरे वांगुरु हेॾा होॾा डुॾण वारो आहे। न वरी न कीली हाथी जे कन में अची वई। बारो कंहिंखे बि वड़ाई न करणो हुजे। धन्यवाद।